बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाजी मोहम्मद बच्चल ज़रदारी, चेयरमैन टाउन कमेटी बुछेरी। जीअं त टाउन कमेटी बुछेरी 2016 खां थी आहे। पहिरियों यूनियन काउंसिल हुई, पर मैडम फ़रियाल टालपुर साहिबा ऐं मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहिब जी महिरबानी सां माशाअल्लाह असांजो सॼो सिटी हिकिड़ी गली बि पेवर खां सवाइ रहियल न आहे। हींअर ई ताज़ो मोहतरम आसिफ साहिब ज़रदारी ऐं बेगम आसिफा भुट्टो साहिब जे तवक़्क़ुफ़ सां 3 असां वटि ड्रेनेज सिस्टम तक़रीबन मुकमिल थियण वारा आहिनि। उन्हनि जी महिरबानी आहे ऐं अञा गुज़ारिश कंदासीं असांजी एसएनई कई वञे जीअं असां शहर खे साफ़ु सुथिरो करे रखी। पाणी जी हिन टाइम हिकिड़ी तकलीफ़ आहे, छाकाणि त अॻु में 1985 में आउं उन टाइम वाइस चेयरमैन हुउसि। मोहम्मदगंज जुड़े टाइम में वॾी हिकिड़ी वाटर सप्लाई स्कीम ठही, जेका पोइ वीडीए वारनि जे वर चढ़ी नवाज़ शरीफ़ दौर में उहो ख़तमु थी वई, दीवार बि ख़तमु। हाणे हींअर असां डायरेक्ट बोर जो पाणी उतां नंढी वाटर सप्लाई खां हलायूं पिया, जंहिंजे करे थोरो असांखे तकलीफ़ आहे। जेकॾहिं हे मेन वाटर सप्लाई ठही वञे त शहरनि खे अञा वधीक बहितरी सहूलियत मिले। शहर जो सफ़ाई सुथराई जो अमल असां वटि अॻे दौर में 17 में डस्टबिन हयासीं, जॾहिं असां चेयरमैन वियासीं माण्हू डस्टबिन खणी हलिया। हींअर नए सिरे सां सभु पूरे शहर में डस्टबिन लॻाया आहिनि ऐं किथे बि तव्हांखे किचिरे जो नाल निशान न मिले, तव्हां भली विज़िट करे ॾिसी सघो था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह असांजे बुछेरी में ॾिसो पिया सफ़ाइयूं सुथरायूं ॾिसो पिया, पर बुछेरी में हिकिड़ो मसइलो आहे जेको मिठे पाणी जो। जेका वाटर सप्लाई जी स्कीम पुराणे दौर में हुई 85 में, उहा गैर फ़ाल पई आहे। उन जे करे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह तव्हां शहर में घुमो पिया ॾिसो पिया त चेयरमैन साहिबु केतिरा कमु कराया आहिनि। रोड रस्ता असांजूं गलियूं पीपल्स पार्टी जी महिरबानी आहे, सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु मैडम फ़रियाल जी महिरबानी आहे। शहर में कमु तव्हां पाण ॾिसो पिया, घुमो पिया, गलियूं आहिनि, नालियूं आहिनि, मुकमल कमु अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठे नमूने सां थियल आहे।